जी बिल्कुल, देहरकी में यौम आशूरा डाम और रुमुल हराम जो जलूस है वो बर्पा थी चुको है। हर तरफ लब्बैक या हुसैन जी सदाऊं बुलंद आहिनि। अवांखे ॿुधाईंदो हलां जलूस जेका है मरकज़ी हैदरी इमाम बारगाह खां बरामद थियो है, जेको रिवायती रस्तनि खां थींदे गुलाब शाह बुखारी चौक ते पहुचंदो, जिते नमाज़ ज़ोहरिन ऐं नमाज़ जुमा अदा कई वेंदी। उन खां पोइ जेको आहे अज़ादाराने इमाम हुसैन अलैहिस्सलाम जेके आहिनि सीना ज़नी ज़ंजीर ज़नी चाकू छुरियुनि जो मातम करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कंदा। ऐं जॾहिं त तव्हांखे ॿुधायूं उन खां पोइ जेको आहे जेको काफ़िलो आहे पंहिंजी मंज़िल जे तरफ़ रवां दवा हूंदो, यूबीएल चौक ते पहुचे असर आशूरा जी जेकी आहे मजलिस मुनक़द कई वेंदी। उन खां पोइ जेको आहे जलूस पंहिंजे रिवायती रस्तनि खां थींदे हुसैन पंचनी इमाम बारगाह हुसैनी इमाम बारगाह ऐं मरकज़ी हैदरी इमाम बारगाह पहुची करे पहुचंदो, जिथे शाम गरीबा जी मजलिस अदा थींदी। उन खां पोइ जेको आहे जलूस नहर थींदो। तव्हांखे ॿुधाईंदो आहियां जलूस जे रिवायती रस्तनि ते जेको आहे थधे पाणी जी सबीला ऐं लंगर नियाज़ जो बंदोबस्त कयो आहे, जॾहिं त इंतज़ामिया पारां सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ामात कया आहिनि ऐं स्काउट जा जेके रज़ाकार आहिनि उहे बि जेके आहिनि मोमिननि जी सहूलियत ऐं ख़िदमत जे लाइ ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि।